बॉलीवुड जी मशहूर अदाकारा काजोल बि लीक जो निशानो बणिजी वई आहे ऐं अदाकारा जी हिकु वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। बॉलीवुड अदाकारा काजोल जी हिन वायरल वीडियो वाहपेदारनि खे छिरकाए छॾियो। इन खां अॻु तमिल अदाकारा रश्मिका मंदाना ऐं बॉलीवुड सुंदरी कतरीना कैफ जूं बि तस्वीरूं ऐं वीडियोज़ वायरल थियूं हुयूं। रश्मिका ऐं कतरीना जीअं काजोल जी वीडियो बि AI जी मदद सां एडिट कई वई आहे, पर वाहपेदार इन वीडियो खे असली सम्झी वेठा। हथरादू ज़हानत सां तयारु कयल हिन जाली वीडियो में काजोल खे कैमरा साम्हूं लिबास तब्दील कंदे ॾेखारियो वियो आहे। पर इहा वीडियो रोज़ी ब्रेन नाले अंग्रेज़ सोशल मीडिया स्टार जी आहे, जेका हुन जून 2023 में ठाही हुई। इहा वीडियो टिकटॉक ते पोस्ट कई वई हुई, जंहिंखे AI जी मदद सां काजोल जी वीडियो बनायो वियो आहे। भारतीय मीडिया इन हवाले सां वज़ाहत कई आहे त काजोल जो चेहरो आर्टिफिशियल इंटेलिजेंस यानी हथरादू ज़हानत सां तब्दील कयो वियो आहे। हथरादू ज़हानत वारी वीडियोज़ ऐं तस्वीरूं चेहरा तब्दील करे ठाहियूं वेंदियूं आहिनि। इन खां अॻु कतरीना कैफ खे अणवणंदड़ अंदाज़ में ॾेखारियो वियो हो, पर असुल तस्वीर एतिरी बोल्ड न हुई। रश्मिका मंदाना खे जहिड़े अंदाज़ में ॾेखारियो वियो हो, असुल में उहा रश्मिका न हुई। इन ते केतिरनि ई वाहपेदारनि ख़दशनि जो इज़हार कयो आहे ऐं इन हवाले सां बहस हलंदड़ आहे त AI टेक्नोलॉजी कहिड़ा नुक़सान ॾेई सघे थी।